ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जे 4थे अध्याय में ॾिठो हो त राजा परीक्षित श्री सुखदेव जी महाराज खां दैतन ऐं देवताउनि जी उत्पत्ति विस्तार सां ॿुधण लाइ चवनि था। तॾहिं श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त प्राचीन वर्ख जा 10 पुट प्रचेता नाले महादेव जी जे ज्ञान सेखारण सां परमेश्वर जो तप ऐं ध्यान करण लॻा। जॾहिं हुननि परमेश्वर जो दर्शन पातो ऐं वापसि पंहिंजे घर ॾांहुं विया पए त रस्ते में पंहिंजो राज फिटण ऐं खसिजी वञण जो हाल ॿुधी क्रोध सभा हिननि जे नक मां आग जहिड़ा सुवास निकिता, जंहिंजे करे जंगल जलण लॻो। इहो सॼो हाल ॾिसी चंद्रमा नमलोचना नाले छोकिरीअ सां उन्हनि जो विवाह करायो, जंहिं मां परचेतून खे दक्ष नाले हिकिड़ो पुटु पैदा थियो। दक्ष खे उन जे पिता परचेतून सृष्टिअ खे वधाइण जी आज्ञा ॾिनी। जंहिं मानसी सृष्टिअ सां केतिरा आदमी पैदा कया, लेकिन जीअं त उन तरह स्त्रियूं ऐं पुरुष घणी तादाद में पैदा न थे थिया, तंहिं करे दक्ष सृष्टि वधाइण जे लाइ मंदराचल पर्वत ते वञी परमेश्वर जे ध्यान में लीन थी वियो ऐं हंसगंज स्तुतर सां परमेश्वर खे प्रसन्न करे चयाईं त हे प्रभु, मां कहिड़ी रीति सृष्टिअ खे वधायां। तॾहिं श्री नारायण भॻवान चवनि था, तूं अस्की नाले छोकिरीअ सां विहांउ करे भोग करे दुनिया पैदा कर। मानसी सृष्टि अलॻि थी तप करण वास्ते हली वञे थी, छो जो उन खे कंहिं सां बि प्रीत नथी थिए। स्त्री ऐं पुरुष जे भोग करण सां मोहिणी सृष्टि पैदा थिए थी ऐं संसारी माया में अहिड़ी तरह वैरियल रहंदी आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 5वां अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे दक्ष खे 10,000 छोकिरा पैदा थियण। श्री सुखदेव जी चयो त ए राजा, जॾहिं दक्ष खे उन स्त्रीअ मां 10,000 छोकिरा पैदा थिया, तॾहिं दक्ष सभिनी जो नालो हरजशु रखी उन्हनि खे चयो त पहिरियां ई तव्हीं परमेश्वर जो तप करियो, पोइ संतान पैदा कजो। इहा ॻाल्हि ॿुधी हू 10,000 छोकिरा उलंदे तरफ़ नारायण सर नाले तीरथ ते वञी जॾहिं परमेश्वर जो तप ऐं ध्यान करण लॻा, तॾहिं नारद मुनि दया जी वाट सां उन्हनि खे भवसागर पार उतारण वास्ते अची चयो त तव्हीं ॼाणो था त हिन सॼे संसार जे पैदा करण वारो हिकिड़ो पुरुष आहे। उन जहिड़ो ॿियो पुरुष थी नथो सघे। सभिनी जीवन में उन जे तेज जो प्रकाश रही उन जी शक्तिअ सां सभिनी जीवन खे घुमण फिरण जी सुमर्थी थिए थी ऐं महाप्रलय थियण ते बि फ़क़ति उहो ई अविनाशी पुरुष क़ाइमु रहे थो। तव्हां जगत खे कीअं पैदा कंदा, अञा त तव्हीं छोकिरा आहियो। नारद मुनि चवनि था त पृथ्वीअ जो अंत हिकिड़ो पुरुष ऐं उहो आस्थान जिते विया वरी न मोटिया तव्हां न ॾिठो आहे ऐं बोरंती स्त्री जा नित नई पुरुष जी चाहना करे थी ऐं विभचारणी स्त्रीअ जे पतीअ खे बि तव्हां नथा सुञाणो ऐं हिकिड़ी नदीअ में 2 पासनि खां हलनि थियूं, तंहिंखे बि तव्हां नथा ॼाणो। 25 शयुनि सां ठहियलु हिकिड़ो घरु हंस जो आहे, तंहिंखे बि तव्हां न ॾिठो आहे ऐं चौकीदार जे चकर खे बि तव्हां नथा ॼाणो। तंहिं करे उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो वीचार करे पोइ दुनिया खे पैदा कजो ऐं पंहिंजे पिता जी आज्ञा बि मञिजो। जॾहिं नारद मुनि हिननि खे इहा गुजारत मतिलबु त पहिरीं चई हलियो वियो, तॾहिं उन्हनि छोकिरनि पाण में वेही पंहिंजे ज्ञान सां उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो मतिलबु कुझु हिन रीति वीचारियो त पृथ्वी जीव आहे
ऐं उन जो अंत मोक्ष आहे। जेसि ताईं असां उनखे न ॼाणंदासूं तेसि ताईं सृष्टि कीअं वधंदी। उहो पुरुष श्री नारायण जीअ खे सम्झणु घुरिजे, जंहिंजी कृपा ऐं दर्शन थियण खां सवाइ असां छा करे सघंदासूं। बुरोंती स्त्री ॿुद्धीअ खे सम्झो, सिवाइ हिकिड़े चित जे असां संसारी जीवन खे कहिड़ी तरह पैदा कंदासीं। व्यभिचारिणी स्त्रीअ जो पुरुष जीव आहे, उहो संसारी माया में फासे थो। तंहिंखे सिवा जुदा करण जे दुनिया असां खां पैदा न थींदी। ॿिन्ही पासे वहंदड़ नदी माया खे सम्झणु घुरिजे। ॾिसो, दुनिया में हिकिड़े घर में दौल बाजा वॼी ख़ुशीअ जो गानो थिए थो ऐं ॿिए घर में शोक ऐं विलाप थिए थो। जेसि ताईं असांखे उन माया जो भेद मालूम न थींदो तेसि ताईं असां खां दुनिया पैदा कीअं थींदी। 25 तत्वनि सां ठहियल ही बदन आहे, उन में परमेश्वर जो प्रकाश आहे। हंस वेद ऐं शास्त्र खे सम्झो, जंहिंजा वचन मोक्ष जे ॿुधाइण वारा आहिनि। तंहिंजे ॼाणण खां सवाइ असां दुनिया खे पैदा करे नथा सघूं। चौकीदार जो चक्र मौत खे ॼाणणु घुरिजे, जो सॼे जगत खे नास थो करे। तंहिंजे ॼाणण खां सवाइ असांखे दुनिया वधाइण जी सुमर्थी कीअं थींदी। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो वीचार करे उन्हनि दुनिया खे पैदा करणु चङो न सम्झियो। जॾहिं ज्ञान मिलण सां उन्हनि जो अंदरु शुद्ध थियो, तॾहिं हू वरी पंहिंजे घर न आया, परमहंस रही जीवन मुक्त थी विया। जॾहिं घणनि ॾींहंनि गुज़रण ते बि हू वरी न मोटिया, तॾहिं दक्ष ॼातो त नारद मुनि ज्ञान सेखारे उन्हनि खे अलॻि करे छॾियो आहे। इहो वीचार करे हिन 1000 पुट ॿिया उन स्त्रीअ मां पैदा करे उन्हनि जो नालो सबल रखी उन्हनि खे चयो त तव्हीं पहिरियां ई परमेश्वर जो तप करे पोइ संतान पैदा करियो। जॾहिं उहे बि उन जाइ ते जिते संदन ॿाहिरि विया हुआ उते वञी पहुता, तॾहिं नारद मुनि उन्हनि खे बि अची अहिड़ो ज्ञान सेखारियो जो हू बि संसारी माया छॾे परमहंस थी विया। हीउ हाल ॾिसी दक्ष क्रोध में अची चवणु लॻो त मुंहिंजे 11,000 छोकिरनि खे नारद मुनि ज्ञान सेखारे अलॻि करे छॾियो, ऐं अहिड़ी रीति दुनिया में आदमी कीअं वधंदा। हू अञा उन क्रोध में वेठो हो त नारद मुनि उन ई वक़्तु वीणा वॼाईंदो हरीअ जा गुण ॻाईंदो अची उते पहुतो। तंहिंखे ॾिसी दक्ष बिना नमस्कार करण जे चयो त ए नारद, तो मुंहिंजनि अज्ञानी बालकनि खे बजाए अलॻि करे छॾियो। मूंखे बजा त मां बि ॼाणा त तूं वॾो ज्ञानी आहीं। परमेश्वर जे पार्षदनि में थी तोखे मूं सां दुश्मनी करणु न घुरिजे। तूं फ़क़ति जती ऐं सत्यवादी आहीं, धर्म ऐं वेद शास्त्र खे नथो ॼाणी। आदमीअ खे हिन सृष्टिअ में 3 क़िस्मनि जा कर्ज़ अदा करणा हूंदा आहिनि। मुंहिंजा पुट त अञा ताईं 3 कर्ज़नि खां न छुटा हुआ, तिन खे तो छा लाइ ज्ञान सेखारे अलॻि कयो। तूं स्त्री ऐं औलाद वग़ैरह गृहस्थ आश्रम में रहणु चङो नथो ॼाणी, लेकिन जे गृहस्थी माण्हू शास्त्र मौज पंहिंजो कर्म ऐं धर्म रखे त हू ज़रूरु जोगी ऐं परमहंस जी गत खे पहुची सघे थो। तोखे वेद ऐं शास्त्र जो धर्म चङो न वणियो आहे, उन करे मां परमेश्वर खां घुरां थो त तूं 2 घड़ियुनि खां वधीक हिकिड़ी जाइ ते न रही सघंदे, ऐं जे रहंदे त तुंहिंजे मथे में सूरु पवंदो। जॾहिं दक्ष इहो श्राप नारद जीअ खे ॾिनो, तॾहिं नारद मुनीअ खे बि श्राप ॾियण जी सुमर्थी हुई, लेकिन हिन दक्ष खे हरि भॻत ॼाणी कुझु बि श्राप न ॾिनो ऐं ख़ुशि थी उतां हलियो वियो। प्यारा भक्तों, नारद मुनीअ खे इहो साॻियो ई श्राप काल कन्या बि ॾिनो हो। सभई चयो जय नारद मुनि। उन खां पोइ दक्ष ब्रह्मा जीअ खे वञी चयो त तव्हांजे पुटु नारद मुनि मुंहिंजे पुटनि खे ज्ञान सेखारे अलॻि करे छॾियो आहे। दुनिया जी पैदाइश कहिड़ी तरह वधंदी। ब्रह्मा जी इहो ॿुधी चयो त तूं छोकिरियूं पैदा कर जो उहे घर में रहंदियूं ऐं नारद जी उन्हनि खे ज्ञान उपदेश न कंदो, ऐं तंहिंखां सवाइ स्त्रीअ खे ज्ञान बि जल्द नथो थिए, छो जो हू पंहिंजे मतिलब खे चङो ॼाणंदियूं आहिनि। उन्हनि मां दुनिया जा घणा ई जीव पैदा थींदा। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 5वां अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे
हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा के ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।